अॼु हिकु दफ़ो ॿीहर असीं ॿिनि अखरनि ते कमु कंदासीं। पहिरें अखर खे ज़बर ऐं ॿिए अखर खे पेश। हिन में मूं वॾी कोशिशि कई आहे हीउ सभु जेको कुझु आउं पढ़ायां थो इहो असांजो जेको लिखियलु किताबु आहे उन में इहे सभु शयूं इन में आहिनि। सो इनशाला इहो किताब बि तव्हांखे पसंदि ईंदो। बहरहाल आउं कोशिशि कयां थो त जेके बि अखर मूं अॼु वॾी कोशिशि सां ॻोल्हिया आहिनि इहे सभु मां बोर्ड ते लिखंदुमि ऐं उमेदु कयां थो त इहो तव्हांखे अॼु जो लेसन जेको आहे इहो तव्हांखे वणंदो, पसंदि ईंदो। सो पंहिंजी राय खां असांखे ज़रूरु आगाह कजो तव्हांखे कीअं थो लॻे। अलिफ़ खां वठी इहे यके ताईं लिखी चुको आहियां। शर्त इहो ई आहे ॿ अखर हुजनि ऐं ॿिन्हिनि में पहिरें अखर खे ज़बर ऐं ॿिए अखर खे पेश अचे। अलिफ़ खां वठी इहे यके ताईं शर्त इहो आहे त अलिफ़ वारा अखर जॾहिं पूरा थियनि वरी बे वारा अचनि, बे वारा पूरा थियनि, बे बुक पूरो थिए, बे भित, अहिड़े तरीक़े सां इहे यके ताईं मूं लिखिया आहिनि। अचो त हाणे पढ़ी वठूं। अलिफ़ ज़बर अ नुन पेश नो अनु। पढ़ो बाबा। अनु ॾिठो अथव? सारियूं कणक इहे सभु अन थींदा आहिनि। ठीकु आहे, अनु। अलिफ़ ज़बर का पेशो को अकु। अकु अक जो अणु ॾिठो हूंदो? शाबाश। अलिफ़ ज़बर जे पेशो जो अॼु। अलिफ़ ज़बर अचे पेशो जो अचु। बे ज़बर ब मीम पेशो मु बम्मू। बे ज़बर ब चे पेशो चु बच्चू। बे ज़बर ब चे पेशो चु बच्चू। बे ज़बर ब लाम पेशो लो बल्लू। बल्लू छा के चइबो? अदा मूंखे माना ढव आहे, मानी खाधी आहे, मूंखे बल्लू लॻो पियो आहे। ठीकु आहे, ढव आहे याद में। भड़ो, भड़ माना चुस्त, ताक़तवर। ठीकु आहे। भत्तो, भत्तो सभु को खाईंदो आहे। भॼो, भञो, कंहिं शइ खे भञणो। तहु, तहु असां तह बि कंदा आहियूं, कपिड़नि जा तह कंदा आहियूं, रिलिन जा तह ठाहींदा आहियूं, इहे तह हूंदा आहिनि। तपु, तपु चइबो अथव बुखार खे। तनो, तनो ऐं मनो ॿ लफ़्ज़ आहिनि, इहे तव्हां अॻिते हली करे ऐं पढ़ंदव बि। थञो, थरो, थर जेको हिकिड़ो इलाइक़ो आहे, हिकिड़ो थर जो इलाइक़ो ऐं ॿी थर थींदी आहे। खीर वग़ैरह असां काढ़ींदा आहियूं, उनखे गरम कंदा आहियूं, उनजे मथां जेको तओ ॼमंदो आहे न हिकिड़ो, उनखे बि थर चइबो आहे। थको यानी थकिजी पवणो, थकु थी पियो आहे मुंहिंजे जिस्म में, थकु थियो आहे। टपो जंहिंमें कपिड़ा धोईंदा आहियूं, टप हूंदा आहिनि। टकु, टकु लॻाइबो, ईअं निशान लॻाइबो आहे। हितां खां वठी हेसी ताईं मुंहिंजी ज़मीन इहे टकु लॻायूं था, निशान लॻायूं था। ठीकु आहे। ठगो जेको ठगी करे। पनो वणनि जा पन। परो पखी जो परो। पटु, पटु चइबो आहे ख़ाली प्लाट जेको पियो हूंदो आहे उनखे पटु चइबो आहे। ॿियो वरी हिनखे लाड़ जी ॿोली में पटु चवंदा आहिनि, जीअं असां उत्तरादी ॿोली में चवंदा आहियूं पटु। पटु बिलेट खे चइबो आहे, त लाड़ जी ॿोली में हिनखे चवंदा आहिनि पटु। ठीकु आहे। पढ़ो, पढ़ो जेको आमतौर ते मज़ारनि ते माण्हू विझंदा आहिनि, पढ़ो। पप्पू पेर जो अॻिलो हिसो। पहू यानी इरादो, मूं पको पहू कयो आहे, त अॼु तव्हांखे सॼो लेसन ई पढ़ाईंदुसि। पहू माना इरादो। ठीकु आहे। पल्लो, पल्लो या पली हिकिड़ी थींदी आहे जंहिंमें असां सारियूं कणक अनु खणी उन में विझंदा आहियूं, पली, पल्लू बि चइबो आहे उनखे। जरु, जरु पाणी खे बि चइबो आहे। हिकिड़ो ज़मीन जो आख़िरी तह हेठि जेको हूंदो आहे उनखे बि जर चवंदा आहिनि। जसो, जश न जसो। अदा तोखे जस हुजे, तूं कमु सुठो करे ऐं जस हुजे तव्हांखे, माना शाबाश हुजे। जतो, जतो हिकिड़ी बिरादरी आहे। जजो, जगु, जगु यानी जग जहान, हिकिड़ी जग हूंदी आहे पाणी वारी, हे जग। ॼटो अणपढ़ियो जाइल माण्हू उनखे ॼटो आमतौर ते सॾियो वेंदो आहे। झर, हिन सां गॾु ॿियो बि लफ़्ज़ ईंदो आहे झर, झंग। ठीकु आहे, उनजे करे मूं लिखियो आहे त जीअं तव्हांखे किथे अची वञे पढ़ण में त सवलाई थी आहे। जग, जॾहिं असां कपिड़ा धोईंदा आहियूं, साबुण लॻाईंदा आहियूं त उते छा थींदो आहे? झग थींदी आहे। अचो। चखो, कंहिं शइ खे चखणो। चटो, चमो, चमो यानी चमड़ी जेका आहे खल थींदी आहे, चमो। चको, चरो, चन्नो, चन्न ये ज़ात अथव। हिकिड़ो माण्हू आहे असांजी सिंध जो, जानणु चन्न, वॾो मशहूरु माण्हू थी गुज़रियो आहे, उन जी ज़ात आहे इहा चन्नो। छणो,
हे छणो हिते त आमतौर ते असां ॿेर छाणींदा आहियूं, पर हे लाड़ जी ॿोली में मथी जेको आहे सो ठटे ऐं बदीनारे इलाइक़नि में छणो चवंदा आहिनि, माना लड़ण खे। अदा हितां हे रस्तो वठी वञो, पोइ उतां वञी ईअं छणी पइजांइ, यानी लड़ी पइजांइ, ठीकु आहे। छणो, छटरो, छटरो चवंदा आहिनि न अदा अल्लाह पंहिंजी महिरबानीअ सां पंहिंजे बाननि ते छट झुलायो आहे रहमत जो, छट, ठीकु आहे। जेको छांव करे उनखे छट चइबो आहे। छॼियो, माण्हू इन छॼ ते वावरींदा हुया अन्न खे, ठीकु आहे, या चांवर वग़ैरह साफ़ करण लाइ बि छॼ इस्तेमालु थींदी। हज, जेके माण्हू सऊदी अरब वञी बैतुल्लाह शरीफ़ जी ज़ियारत कंदा आहिनि, मदीने शरीफ़ वेंदा आहिनि, उहो हज कंदा आहिनि। हक़, ख़त, ऐं ख़त बि जेको हाणे SMS लिखी मोकिलींदा आहिनि न फ़ोन ते, इहो बि हिकिड़ो ख़त आहे। अॻे हार्ड कापी में ख़त थींदो हो, माना पननि में ईंदो हो ख़त, पर हाणे मैसेज ज़रिए जेको मैसेज लिखंदा इनखे बि ख़त चइबो आहे। दर, दगु, जेको रस्तो हूंदो आहे उनखे दगु चइबो आहे। धकु, धणो, धणो याने बकरियुनि जो दाणो, रिढुनि जो दाणो, जिते घणियूं रिढूं हुजनि उनखे दाणो चइबो आहे। धड़ो, ॾकु, ॾकु छाजो? कुड़ीअ जो ॾकु जंहिंसां मच्छी मारबी आहे, ॾियारी जो ॾकु जंहिंसां मच्छी मारबी आहे, उनखे जंहिंमें हथ विझी असां उनखे ॻेलींदा आहियूं या खणी हेठि रखंदा आहियूं, उनखे ॾकु चइबो आहे। ॾसु, अदा फलाणे डॉक्टर ॾे वञो, इहो ॾसु ॾिनईंसि उनखे, ठीकु आहे। ड्रब, हिते असां ड्रब चवंदा आहियूं, ऐं लाड़े जी ॿोली में हिनखे डब चवंदा आहिनि, डब, ठीकु आहे। डाल डेल हिनखे चवंदा आहिनि, असां हिनखे डाल ड्रेल करे पढ़ंदा आहियूं, ठीकु आहे। डपु, इनखे लाड़े जी ॿोली में डपु चवंदा आहिनि, बाक़ी ही हिते बि साॻियो ई डल पढ़ंदा आहिनि, डाल करे। डल, ढकु, देगड़ी जो ढकु। रछो, जंहिंसां मच्छी मारबी आहे, रछो। रसो, भाॼी में रस थींदी आहे न। रखो, रतो, रड़ो, मन दाऊं कर। सरो, सड़ो, सबु, सॾु, सगु, ठीकु आहे। सगु माना निशानी, चोर चोरी करे आहे पर को सगु ई न छॾियऊं, माना का शइ निशान ई न छॾियऊं। शकु, गमु, फरु, में जो फरु। कदु, कखु, कल्लु, हे बि हिकिड़ो गाह जो क़िस्म, ॿनिनि में कल्लु थींदी आहे जेका। कनु, कसु, कसु जेका ज़ंगाल लॻी वेंदो आहे, लोह खे कसु लॻंदी आहे। या ॿियो वरी कसु थींदो आहे, अदा असां पाण में सौदो कयोसीं, हिकिड़े खे फ़ाइदो पियो, ॿिए खे कसु लॻी, थोरो नुक़सानु थियो, उनखे बि कसु चइबो आहे। खड़ो, खड़ो खाधी अथव? खणो, गसु, गसु चइबो अथव दग खे, गसु। ऐं हे छा आहे? दगु, साॻी ॻाल्हि आहे। गॾु, गनु, अदा कोडर जो गनु, कुहाड़ी जो गनु, नलके जो गनु। गड़ो, हे माण्हू जे जिस्म ते कॾहिं कॾहिं वॾा दाणा निकिरंदा आहिनि, उन्हनि खे गड़ु बि चइबो आहे। गटु, हाणे अचो गरु, घरु, हे जंहिंमें असां रहंदा आहियूं घर। घपु, अदा वारनि में घपु लॻी वियुसि, वार कटिजी विया घणा, मिसाल सिधा वार, ऐं हजम जेको आहे वार सिधा ठाहे पियो, उन्हनि में घपु लॻी वियो। लखु, लड़ो, अदा ईअं लड़ी पओ। मटु, मचु, बाहि जो मचु। मखु, अदा वारनि खे तेल जो मखु ॾे, माना तेल लॻाए। माण्हू, नड़ु, नड़ ॾिठा अथव? ॿनिनि में थींदा आहिनि नड़। नकु, नलु, नलके खे नलु बि चइबो अथव। वणु, वॻु, उठनि जो वॻु, गहनि जो वॻु। वटु, वटु छा हूंदो आहे? जॾहिं असां रसो ठाहींदा आहियूं न, उनखे वटु ॾींदा आहियूं, ईअं गोल फेराईंदा आहियूं काठी खे, त उनखे रसे खे वटु ईंदो आहे, फिरंदो रहंदो आहे। वठु, वरु, हरू, हलु, हथु, यखु, यानी बर्फ़, थधो, यखु लॻो पियो आहे, ठीकु आहे। चवंदा आहियूं पाणी सफ़ा यखु आहे, यानी तमामु घणो थधो आहे। त नाज़रीन, हीअ असांजी नंढड़ी कोशिशि आहे पंहिंजे बचड़नि खे पढ़ाइण जो हीउ तरीक़ो, जंहिंसां तमामु घणो फ़ाइदो थियो आहे। असांजा नंढड़ा बचड़ा जेके तमामु घणो सिंधी जे पढ़ण में परेशान थींदा, अल्हम्दुलिल्लाह हिन फार्मूले खां पोइ उन्हनि में जान अची वई आहे, ऐं बाक़ाइदा उन्हनि में शौक़ु पैदा थियो पढ़ण जो। तव्हां उमेदु कयां थो तव्हां बि अहिड़े ई तरीक़े सां पढ़ाइजो, इनशाला फ़ाइदो थींदो। थैंक यू सो मच।